अस्सलाम वालेकुम। सलाम। अब तकलीफ़ जी माफ़ी, आराम हुया हुआ कीअं असां बस रात जो देर सां कॉल कई तव्हांखे तो जी बाबा केआर दिन अर्ज़ कयां ॿुधाई ॿियो ख़ैर आहे ख़ुशि आहियो केरला केआर केर दिन जी जी हवा करे ठीक है तो ठीक है खैर है ना वो अल्लाह साईं जो शुक्र आहे सभु ख़ैर आहे। मां बे कमरे में बैठो बुधा मरदा है चार्ज में भई हाने आज जी जी मां सम्झुमि मां त शायदि किथे हेॾे होॾे हूंदसि मोबाइल में थी सघे इन जे लाइ कॉल हाँ रिसीव हाँ कयो। जी ॿियो ख़ैर आहे ख़ुशि आहियो तबियत ठीकु आहे न? अल्हम्दुलिल्लाह अल्लाह शुक्र है खैर है। हवा इहो अर्ज़ु हुयो नंढो तो तव्हां फेसबुक ते बि मुंहिंजे ख़्याल में मुंहिंजा ट्रेंड आयो ॾिसंदा हूंदा टियों चोथों ॾींहुं काॾी ट्रेंड हलंदो पिया कोई हिकिड़ो ग़रीब हिन ते एक्सीडेंट थिया टियों ॾींहुं हाँ ये मालू भुट्टे जा छोकिरा आहिनि न मालू भुट्टे जे ॻोठ में जेका मालू जा पुट घोरल जा पुट हाँ आहिनि हाँ हाँ अब हिननि जा छोकिरा पोइ एक्सीडेंट थिया आहिनि टियों ॾींहुं पंहिंजो मौलाबाद लाड़े वटां मोटरसाइकिल ते तुम्हें तो बटन नहीं किया है ना हा बा बिल्कुलु इहा ई ॻाल्हि आहे पोइ हाँ हाँ उन्हनि ग़रीबनि में माना 4 आने जी हैसियत न आहे मतिलबु पोइ उतू जा इर्द गिर्द तूं असां खणी करे उन्हनि जो जेको आहे त मलम पटी करे हिते घारे छॾियो त मतिलबु उन्हनि खे वॾा दिमाग़ी धाक आहिनि जेके पीउ माउ जी सुञाण नथा करे सघनि ऐं पंहिंजो इर्द गिर्द जे माण्हुनि जी ॻोठ वारनि जी कंहिंजी बि सुञाण नथा करे सघनि पर सिर्फ़ु हुनजो इहो इलाजु थियो आहे जेको ख़ाली मथो रखी करे पटी करे माना घर सुम्हिया पिया आहिनि ग़रीबनि जे घर में राज रोड हुई पोइ कुझु संदक तव्हां जहिड़े पंहिंजो मोसननि को मतिलबु अहिड़े नमूने सां कुझु चंदो बि कयो आहे पोइ इहो इलाज जे लाइ ऐं पंहिंजो अर्ज़ु रखिणो हुयो मां चयो हिते मोकिले छॾूं हिते ग़रीबनि जी का मदद थिए पंहिंजो जानका वग़ैरह में जी कहिड़े ख़्याल सां बसि पोइ हिते मां त हाणे घर इहो मां चयो सुभाणे असांजा ॿ टे माण्हू वेंदा आहिनि पुछण हिननि जो हाल वाल पुछा कंदा जी बा ऐं ॾिसण वेंदा पोज़ीशन छा आहे हुननि जो छा ख़्यालु आहे जी बा इलाज किथे था कनि हुनजे एक्सरे वग़ैरह आहिनि न आहिनि जी छा था कनि सुबुह हुनखे पुछण वेंदा पोइ मां हुनखे चयो कुर्बान न आहे कुर्बान तव्हां उस्ताद बि जी जी बा जी बिल्कुलु इनखे मां चयो भाउ जेकॾहिं इलाज कराइणु चाहिनि था हिननि खे हर कन खणा अचो कहिड़े नमूने त हिते हिननि खे दाख़िल कराइण इलाज थींदो बिल्कुलु कोन मुश्किल कोन्हे हा बा असल में जीअं माना हिननि जो एक्सीडेंट थियो न माना हिननि खे 4 आना बि न हुया खीसे में सिर्फ़ु माना जीअं पंहिंजे शहर में ख़बर थी डॉक्टर सिर्फ़ु पटी कंदा आहिनि बसि सिर्फ़ु राति उगी करे पोइ पटी करे छॾींदा आहिनि न बा अच्छा ईअं माना हिननि जी पटी थी आहे घर में पिया आहिनि क्या मोगा लॻा पिया आहिनि न पीउ जी सुञाण न माउ जी सुञाण न आहे वाए जी माना कंहिंजी बि सुञाण न अथनि त माना मां केरु आहियां तव्हां केरु आहियो मतिलबु जी असांखे जी इहो जी महसूसु थिए थो त माना हिनखे दिमाग़ी धक आहे जेको मथे तारूं में धक अथव न जी हिन में इहो ई महसूसु थिए थो त माना हिननि खे दिमाग़ी को अहिड़ो फ्रैक्चर आहे जेको हिननि खे सुञाण ख़तमु थी वई आहे पोइ मतिलबु जी हितां जा उन्हनि वटि को अहिड़ा डॉक्यूमेंट्री वग़ैरह न आहिनि एक्सरा वग़ैरह छो जो हिननि काॾे नियो ई न हितू गफ़ार को पटी कराए सुम्हाए छॾिया अथनि हिते अच्छा जी जी बस पोइ उन को हिते पिया आहिनि पिया ख़ाली जीअं पाण सीरियस थिया सीरियस तकलीफ़ इस्तेमाल न थियणु पवंदी इस्तेमाल कंदो कोन आहिनि करे साईं 4 आना बि मतिलबु हिननि वटि न हुया न हिननि जा पाड़े वारा पाण खे ख़बर थी रोज़ कमाए रोज़ खाईंदा आहिनि पोइ भाई इहो मां मिड़ई कल टियों ॾींहुं कोई ट्रेंड हलायो आहे कंहिं दोस्तनि खे रिक्वेस्ट कई आहे सऊदी को पैसा 2-3 हज़ार घुराया आहिनि मां हितो वरी उस्ताद यार मोहन सां बि ॻाल्हायो आहे एम्बुलेंस जे लाइ ऐं उन एम्बुलेंस बि ॾिनी आहे ऐं कुझु ख़र्च बि ॾींदो मतिलबु 1000 ॿ असांखे तेल जा करणा पवंदा असांजो न मतिलबु इन जे लाइ मां तव्हांखे राति तकलीफ़ न कोशिशि कराए घणा ॼणा आहिनि ॿ आहिनि हिकु भाउ आहिनि वाह ॿई भाउ आहिनि मरीज़ घणा ॿ आहिनि जी जी वाह तव्हां कोशिशि कराए हिननि खे राणपाणे खणा अचो हिते त पोइ हिननि खे दाख़िल कराए हिननि जो इलाज शुरू करे ॾियो हा वाह बसि पोइ हाणे इन जे लाइ मां उस्ताद यार मोहम्मद सां बि ॻाल्हाए छॾियुमि एम्बुलेंस जे लाइ मां तव्हांजे लाइ साईं जन सां बि मुंहिंजो हाल वाल करे पकी ॻाल्हि करे पोइ जेको आहे हिननि खे अहिड़े नमूने सां कढो जीअं डायरेक्ट इमरजेंसी वार्ड में मतिलबु दाख़िल थी वञनि जीअं हुननि जो शुरू सां ई मां चयो हाणे शबीर साहिब खे उते ख़बर पवे त उहो वासियुनि पंहिंजे शहर वासियुनि खे न सिधो आहे हर मुमकिन उहो मदद कंदो आहे पोइ अहिड़े ख़्याल सां मुंहिंजो पक करे पोइ पाण हिन जे लाइ मां कॉल कयमि त मां चयो पक बि त हुजे ॿारणी ॻाल्हि न हुजे जीअं माण्हू ॿिया एकाध माण्हू बि पंहिंजो साण हुजे जी भाउ जी असां हाणे कोन वेंदासीं राति जे इस्पताल में एकाध ॿ माण्हू हंधि बिस्तर ॾिया त पंहिंजा साण हुजनि जी भाउ जी बिल्कुलु जी जी ये जेको पाणी ॿुधाइण गिलास फर्ज़ कराइणी त केरु भरींदो या असां नौकरीदार माण्हू असां इस्पताल वेंदासीं एडमिट कराइण पेट वठींदासीं दवा दारू हे हो बसि पाण हिनखे रवानो बेहतर कंदो बस एतिरो ई थिए सर बस एडमिट थी वञनि दवा दारू बाक़ी इहो हर मुमकिन पंहिंजे जेकी हथ में थी सघे हुन सां माली मदद जे थी वञे उहो बि हुन सां कजो सफ़ा अलाह साईं ख़ैर कंदो हा ठीकु आहे
जी ॿियो त यूनियन जो सेक्रेटरी को आहे त यूनियन जो सेक्रेटरी जी बा हिते आहे यूनियन जो सेक्रेटरी आहे बा इन्हनि को सर्टिफिकेट वठी वियो त हीअ ग़रीब मिस्त्री आहिनि ऐं अहिड़ो कोई ठपो हणा इहो इहो लिखाए करे हिननि खे आसान कनि हा भाई इहो सुबुह जो कलाक में मां पाण करे ॾींदोमांनि मसइलो कोन्हे हा बसि हिननि खे रवानो कयो अलाह ख़ैर कंदो सर्टिफिकेट आहे इहो कंप्यूटर वारो हुजे या हथ जो ईअं लिखियलु हुजे कहिड़ो बि हुजे कंप्यूटर अञा ई भलो बस कंप्यूटर सुबुह जो मंदला खे फोन कंदुमि करे वठंदो बस पोइ ठप वग़ैरह यूनियन को हणी करे पोइ तव्हांखे मोकिले छॾंदुमि हा बाबा पोइ हा तव्हां वटि राब्तो हा थींदो हा बस हा ॿिन्हिनि जो नालो इहे ग़रीबी मिसकीन आहिनि अहिड़े हिसाब सां माना उन्हनि खे हुजे त अहिड़े हिसाब सां अलाह भला भलाई कंदो अहिड़े अल्लाह ख़ैर कंदो बाबा ॿियो ख़ैर आहे न बाबा ख़ुशि लॻा पियो तबियत हा ठीकु आहे ठीकु ॿार आहे ॿुधायो पाण अलाह सभु आदि वारियूं सभु ख़ुशि लॻा पिया आहिनि ख़ैर आहे हा 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 बिल्कुलु बिल्कुलु बिल्कुुलु असांजे कोड़े ते ड्यूटी बिलाल साहब सां ड्यूटी में हुउमि अॼु बिलाल साहब हुयो मां कम सां ड्यूटी में हुउमि अच्छा मां इहे ॿुधा इहा कम चयो सॼी ॾींहुं मां हिन खे गुरुबान मूंसां पर्सनल जो हुयो मां चयो बाबा मसइलो छा आहे ॻाल्हि छा आहे इहे ॻाल्हि छो पिया आहिनि जी भली हाणे वञी ॻाल्हि वञी ॿुधिया पोइ मां संगत खे चयो आहे पंहिंजी खे जी भली सुभाणे वेंदुसि पुछण राब्तो करे छॾियो आहे मां व्हाट्सएप में हिन खे खणा अची हेॾे बेहतर आहे जी बाबा बस पोइ मां सवेरे हे कमु कंदो आहियां सर्टिफिकेटनि वारो सिस्टम इहो क्लियर करे छॾंदो पोइ वरी तव्हां सां राब्ते में हूंदो हितां बस पोइ एम्बुलेंस में खणाए मोकिले छॾियमि तव्हां सां राब्ते में रहंदा पोइ हुननि खे नंबर बि ॾेई छॾियुमि हा तव्हां सां बि मुंहिंजो राब्तो हूंदो साईं हा ठीकु आहे अलाह भलाई कंदो अल्लाह ख़ैर कंदो वॾी महिरबानी साईं तकलीफ़ जी